हिन प्रोग्राम जी पुजाणी तरफ वञूं पिया। असांजो आखिरी मुक़र्रर हिन प्रोग्राम जो सदर सिंध जो क़ौमी दानिश्वर साईं ताज जो खेन गुज़ारिश आहे तो अचे हितां सां मुखातिब थिए। रात पद्मात जी चंड आयो चढ़ी, रात पद्मात जी चंड आयो चढ़ी, रूह जे रोह मां कूंज काई रड़ी। जुमन दरबदर जी आत्म कथा ते ॻाल्हाइजे, खुद कथाकार ते ॻाल्हाइजे, या कथाकार जी जननी जन्म भूमिअ ते ॻाल्हाइजे। मसलो ॾुखियो बि आहे ऐं सवलो बि आहे, पर टई ॻाल्हियूं टई इस्म हिक ॿिए खां धार न आहिनि। उन करे इब्तिदा उन वतन खां कजे, उन मिटीअ खां कजे त बहितर जितां जुमन दरबदर जो मिटीअ पिनोड़ो ॻोहियो ऐं ही जोड़ जुड़ियो। जूअ सां जीअ जूं जड़ूं या साणेह सां सिक जो सॻो जहिड़ो सिंधी शाइरनि जो जुड़ियल नज़र अचे थो, उहो रूई ज़मीन जे शाइरनि खां कुझु न्यारो ऐं सरस नज़र अचे थो। भल भलां जो छे नाहे, पर शुरूआत उस्ताद बुखारीअ जे हिकिड़े अवाइली ग़ज़ल खां कजे थी, जंहिंमें जुमन दरबदर जे जनम ख़िते थर जो ज़िक्र सवायो आहे। थर सिंध जो हसीन ख़ितो आहे ऐं सिंध जी सूंह जी अलामत बि आहे। भूरा भूरा भींद हितां जा, छाजी चांदी छाजो सोन। भूरा भूरा भींद हितां जा, छाजी चांदी छाजो सोन। थर जी वारी चिलके वारी चंड ऐं तारा विसरी विया। शाम शफ़क़ जी रंगीनीअ में गाढ़ो हाड़ो ऐं हालार। शाम शफ़क़ जे रंगीनीअ में गाढ़ो हाड़ो ऐं हालार। गल गाढ़नि महबूबनि जा महबूब निज़ारा विसरी विया। उस्ताद बुखारी भेट ऐं तशबीह जे मामले में कारीगर शाइर आहे। हू थर जे भूरनि भींडनि खे चांदी ऐं सोन खां बहितर सम्झे थो ऐं थर जी वारीअ जे चिलके खे चंड ऐं तारनि जी चमक खां वधीक सम्झे थो। ऐं हू शाम शफ़क़ जे रंगीनीअ में ॻाढ़े हाड़े ऐं हालार जबलनि आॾो गल ॻाढ़नि महबूबनि खे हीच सम्झे थो। पर 2-2.5 सदियूं अॻे कलोड़नि जे दौर जे शाइर रोहल फ़कीर, जेको हिन रोहल वाह में रहंदो हो, रोहल फ़कीर जो अज़ीज़ मुराद फ़कीर वटि पद्मात जा पट हालार खां बि वधि अहमियत रखनि था ऐं चवे थो पसी पट पद्मात जा बन पवे हालार। पसी पट पद्मात जा बन पवे हालार। ॾिठे मुंहं मेहार मूं ॾींहंनि जा ॾुख विया। हू पद्मात जे मुक़ाबले में हालार जहिड़े ख़ूबसूरत जबल खे बन विझे थो, पर पद्मात जी पुसीअ ऐं पखनि जी पत आॾो हालार जे हलवनि खे बि तिछ सम्झे थो ऐं चवे थो वर पुसी पद्मात जी बन हलवा हालार। जे हून हेकांदा यार त ॾुखिया ॾींहं न सारिया। चए थो त बन हलवा हालार जा वर पखनि जी पत। जे सजण हून संगत त ॾुखिया ॾींहं न सारिया। हिकिड़े भेरे अली बाबा कारूंझर खे ॾिसी चयो हो, मार हेड़ी हसीन धरतीअ सां बि माण्हू गद्दारी कनि था। हिकिड़े भेरे अली बाबा कारूंझर खे ॾिसी चयो हो त अबोल हेड़ी हसीन धरतीअ सां माण्हू गद्दारी बि कनि था। सो आऊं बि उन तसलसल में चवां थो त अबोल हिननि पद्मात जे पटनि ऐं रोहल बाई जी जूअ सां खारोड़े जा सैयद बेवफाए बेअखियाई कीअं कनि था।
सो आऊं न तसलसल में चवां थो त अबोए हिनन पदमात जे पटन ऐं रोहल वाए जी जूए सां खारोड़े जा सैयद बेवफाई ऐं बेअखियाई कीअं कनि था। जंहिं रोहल वारी जूए ऐं पदमात जे पटन खे रोहल ऐं मुराद फ़कीर जे वेह खां पोइ 250 सालनि बाद बे मुराद जो मन ऐं रोहल फ़कीर जो रूह खणी हलंदड़ जुमन दर बदर हीअं में हल कयो वेठो आहे ऐं भिटाईअ जो भान बंजी चवे थो सुञूं जे साणे तब वहियां वितरो घोरियो सो परदे तोड़े पुलन छायो। उन सुञ रुञ ऐं उञ वारी भूए जो रहवासी असांजो साथी जुमन दर बदर पंहिंजो ज़मीर ऐं सील सलामत रखियो अचे ऐं वसकारे जे आसरे ते चवे पियो वरी वरंदा ही वसकारा वसी पवंदा ही पड सारा थींदा माण्हू त मोचारा मीहन मांडराण में मिलबो। हू त अञा बि हिक भिख अॻिते वधाए जन्म जन्म में वरी वरी हिन धरतीअ ते मोटण जी ॻाल्हि करे थो वठी हर हर जन्म वरबो मिठा महराण में मिलबो ख़त्म ऊंदाह थी वेंदी चिटीअ चांदाण में मिलबो। उन उम्मीद जे घड़ीअ में ॼावल बाझारे ऐं आसरबंद इंसान जुमन दर बदर जो गुफ्तो गुफ्तो गाल गाल नुक्तो नुक्तो रिकॉर्ड करे नोट करे असांजे यार अली ज़ाहिद संदस हीअ शानदार ऐं जानदार आत्मकथा सहेड़े जस खटियो आहे। यार अली ज़ाहिद तोला इहो एज़ाज़ घटि नाहे त तो जुमन दर बदर जहिड़े मुंतशिर ऐं मुअम्मर शख्स जा ख़्याल ऐं वार्ताऊं सहेड़े वठी हर हर जन्म वरबो पुस्तक तरतीब ॾिनो आहे। असां वांगुर असां क़ौमी कारकुननि वांगुर साईं जीएम सैद जे पोइ लॻनि वांगुर जेकॾहिं तूं जुमन ऐं आरीसर जहिड़नि झूंझारनि सां सालनि जा साल धरतीअ जे धूड़ेलनि रस्तनि ते पंधु करी हा ऐं पंहिंजे जवानीअ जा अनमोल लम्हा ही जेको अमन मंगड़ियो वेठो आहे सिंध देश जे धरतीअ जे मिट्टीअ माथे लाहींदे गुज़ारी हा हिन अमन मंगड़े वांगुर त हूंद मूं वांगुर चई हा त आरीसर ऐं जुमन जा पेर धोई पीजनि तब हिननि माण्हुनि जी धरतीअ लाइ पोरे कापे जो कर्ज़ लही नथो सघे। रत देश तुंहिंजे राह में जे फुड़ो फुड़ो थी वही वञे मुंहिंजो नसीब ठही वञे तुंहिंजो बि कर्ज़ लही वञे। जुमन दर बदर जी ही जीवन कथा संदस कहाणीअ जो हिकु अक्स आहे पर संदस रहणी यानी अमली ज़िंदगीअ जे मुफ़सिल पोता मेल जो ॼाण हिकु त साईं जीएम सैद खे आहे हो ऐं ॿियो पतो अब्दुल वाहिद आरीसर खे हो ऐं कुझु कुझु ॼाण असां अहमद भगत जहिड़नि खे ऐं कुझु इक़बाल खे जंहिंजो पीउ असांजो यार हो। हिते ॻाल्हि निकिती मास्टर गुलाम कादर जी पर आऊं साईं जुमन जी ॻाल्हि कंदुसि। हिकिड़ो असांजो नेशनल कांग्रेस जो इजलास हो साईं जीएम सैद सदारत करे रहियो हो। साईं जुमन रिंद साईं ते सख्त किस्म जी तनकीद करे रहियो हो। असांजो लाड़काणे जो यार जो कोई हींअर क़ौमी तहरीक खां 100 कोह परे आहे अताउल्ला उन्नड़ उन उथी साईं जुमन खे कुझु चवणु चाहियो त साईं हुनखे दड़को ॾिनो त वेही रह हू मूं ते तनकीद करे रहियो आहे तोते बाबा तूं ॻाल्हा त उहे असीं जेके इन रस्ते जा शाहिद आहियूं। जुमन दर बदर जी ही जीवन कथा संदस कहाणीअ जो हिकु अक्स आहे पर संदस रहणी यानी अमली ज़िंदगीअ जो मुफ़सिल पोता महल हिकु जीएम सैद ॼाणे ॿियो पतो अब्दुल वाहिद आरीसर खे हूंदो ऐं कुझु कुझु ॼाण असांखे वाहे रोहल वाह जे वासी रोहल फ़कीर छा न सच चयो
कहणी ता हर को कहे रहनी औखी बात, कहणी ता हर को कहे रहनी औखी बात, पधरी थींदी जात रहणी मां रोहल चए। अला अला साईं जीएम सैद जड़ो कदरदान को बियो न थियो न थी सघंदो, जै जुमन दरबदर जे बिन सिटुन के बुधी चयो तो जुमन मुंजो उस्ताद आहे। मु आवागुन जे फलसफे के समझण ला कई किताब पढ़या, पर हिन थरे वाहिणी शाहिर जे हेठन सिटुन मुखे उहो फलसफो वेरम में समझाए वरतो। वठी हर हर जन्म मरबो मिठा मेहरान में मिलबो, खत्म ऊंधा थी वेंदी चिटिया चांडाण में मिलबो। मूं जॾहिं इहो ॿुधो त साईं जीएम सैद जे पोटे जे पार्टीअ जे हिकिड़े अॻवान, मूं जॾहिं इहो ॿुधो त साईं जीएम सैद जे पोटे जे पार्टीअ जे हिकिड़े अॻवान ऐं हिकु क़ौमी तहरीक सां नाता टोड़े धार ड्रेगड़ी चाढ़ींदड़ हिकु लीडर ताज़ो हिते हिकु जलसे में जुमन दरबदर खे मथी लाज़वाल काफ़ी पढ़ण जी इजाज़त न ॾिनी या खाउस को क़ौमी गीत ॿुधण खां इनकार कयो, ऐं उन जो कारण हुन पंहिंजे भरिसां बीठल दोस्त खे ॿुधायो त जुमन ताज़ो चूंडुनि में पंहिंजे ॻोठ मां अरबाब गुलाम रहीम खे वोट न ॾियारिया हुआ त मूंखे संदन ज़र्फ़ जो थांव ॾाढो सोढ़ो ऐं नंढड़ो नज़र आयो, त मूंखे संदन ज़र्फ़ जो थांव ॾाढो सोढ़ो नज़र आयो। जॾहिं त जुमन दरबदर जो मुर्शिद ऐं रहबर साईं जीएम सैद जे ज़र्फ़ जी छा ॻाल्हि कजे, जॾहिं सिंध खे पंजाबी इक़्तिदार जे पेरनि में उछलाईंदड़ ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे सिंधी समझी फांसीअ ते चाढ़ियो वियो हो, त साईं जीएम सैद भिनल अखियुनि सां ॻोढ़नि वारनि अखियुनि सां शाह लतीफ़ जो ही बेत झुंगारियो हो त मिड़ई माफ़ कयास ख़ालिक बदले खून जे। जुमन दरबदर तू उन्हनि लीडरनि खां तमाम वॾो आहे, तो वटि पेजारो नाहे त मिड़ई ख़ैर आहे। तुंहिंजे पेरनि जे पंध तां तुंहिंजे विख विख जे निशान तां अहिड़ा लीडरड़ा हूंद घोरे घुमाइजनि। भरियल विख त पंहिंजी जाइ ते, तुंहिंजी खुही विख जो बि मान मथाऊं आहे, छो त भिटाई चई वियो आहे खुही जा खयाई विख तहीं वेझी कई, छिकीअ छिनाई पंध मिड़ोई पब जो। या चयो त खुही 100 कोह करे सबका तू खुही खणज विख, 100 कोह करे सबका तू खुही खणज विख, ताणज मझा तिख त पंध पासे भर निबरे। मूं जुमन दरबदर जी आत्म कथा में 2 अखर लिखंदे साईं जीएम सैयद जी सन यूनिवर्सिटी ऐं उन जे केतिरनि फैकल्टियुनि जो ज़िक्र कयो हो, पर अॼु हिते सन यूनिवर्सिटीअ जे 5 फैकल्टियुनि जो बरसबील तज़किरो करियां थो। पहिरीं वावड़ी जंहिंजो डीन अब्दुल वाहिद आरीसर हो, ॿियो मोरो जंहिंजो डीन राशिद मोराई हो, टियों शिकारपुर जंहिंजो डीन शहीद कयूं मंगी हो, चौथों झंपीर जंहिंजो डीन रसूल बख्श दर्स हो, ऐं पंजूं रोहल बाय जंहिंजो डीन जुमन दरबदर आहे। हिननि 5 फैकल्टियुनि जी हिकु ख़ासि ॻाल्हि हुई त उहे जिते सिंध जे क़ौमी आज़ादीअ जी तहरीक जा मर्कज़ हुआ, उन सां गॾोगॾु महिमान नवाज़ीअ जा मर्कज़ हुआ। शिकारपुर काफ़िले सराय वारो शहीद कयूं मंगी खानदानी तरह मिडिल क्लास सां वास्तो रखंदड़ हो, जॾहिं त वावड़ीअ मोरे झंपीर ऐं रोहल वाय वारा चारई दीन ग़रीबनि जा ॿार 2 मास्तर
राशिद ऐं रसूल बख्श दर्स ऐं बकरारन जो औलाद आरिसर ऐं जुमन पर हिननि पंजनि फैकल्टियुनि में आधीअ मांझीअ ॾींहं जो अधरात जो केॾीअ महल वञबो पाणीअ पिछ ऐं मानीअ गभो ज़रूर मिलंदो सभिनी जा मुंहं पिया मरकंदा घर में वेले जी तोण बि न हूंदी त बि महिमान बुखियो न वेंदो उन्हनि पंजनि मां 4 यार उन पार हलिया विया जिते संदन रहबर वञी पहुतो पर जुमन दरबदर अञा जीअरो आहे हिन जी कथा पढ़ंदा त हिन जे ॼमंदे ई घर में महिमान पहुता हुआ सेब हुर उन्हनि हुरनि अंग्रेज़नि सां वेढ़ कई अलाए न पर हिन फ़कीर खे हुरियत जी सुती ॾेई विया ऐं हीउ अंग्रेज़ी साम्राज्य जे रूहानी औलाद कारे साम्राज्य सां अञा जोटड़ियूं जोटियो बीठो आहे संदसि गीतनि जी गूंज अॼु बि कहर जे कोटनि में कंबड़ी विझी रही आहे शिकारपुर मोरे वावड़ी ऐं झंपीर जा डीन अॼु हिन दुनिया में मौजूद न आहिनि पर शिकारपुर में इमरान मंगी पंहिंजे भाउ कयूम जी ओताक वसायो वेठो आहे मोरे में राशिद मोराईअ जा गभरू पुट शाह लतीफ ऐं जीएम सैयद ओतारो आबाद रखियो अचनि वावड़ीअ में हारून सालिह ऐं सुलेमान आरीसर जा हाम बि हेॾा आहिनि महिमान आयो त ज़रूर मान लहंदो झंपीर जो जानी त न रहियो आहे पर भाणस फयाज़ पुटन भाइटन नंगर सामल सारंग ऐं ॿियनि झंपीर जी वीहरी सुकण न ॾिनी आहे जॾहिं त रोहलवाह जो राणू जुमन दरबदर खुद ब खुद मौजूद आहे ऐं अॼु बि असां संदसि महिमान आहियूं मान मानी ऐं मर्यादा हिन पदमात जे पट ऐं रोहलवाह जी जूह में हर वेल मिलंदी अचो त गॾिजी दुआ घुरूं त रोहलवाह जी वीहरी आबाद हुजे हिन फैकल्टीअ जो डीन जुमन दरबदर सदा सलामत हुजे हिन फैकल्टीअ जा लेक्चरर ऐं प्रोफेसर हलीम बागी हाजी सांग सुगड़ हेमू होशू राणू ऐं ॿिया पंहिंजनि इल्मी अदबी ऐं क़ौमी कचहरियूं क़ाइमु रखियो अचनि अलाह जुंग जियनि जनई अझे घारियां शाल में सुके वीहरी जियां पीअ पीअनि मरकण अखड़ियनि तो ॾिठे मूं सुख थियो महिरबानी।